छा वॾे वज़ीर खे असेंबली टोड़ण लाइ को कानूनी को आइनी को जवाज़ घुर्जे या बस उनजी मूड थी वियो टोड़े छॾे मतिलबु हुन वटि के त उन वटि के हूंदा के बुनियाद त हुजनि न वो या हिकिड़ी फॉर्मल जेका थींदी आहे मुशाफ़रत कंसल्टेशन मिसाल जे तौर ते इहो बि हुन में ईअं कोन्हे भई हुन काबीना खे एतमाद में वरितो हुन पंहिंजी जेका पार्टी आहे पार्लियामेंट आहे उन खे एतमाद में वरितो मतिलबु इहो हिकिड़ो ॾाढा बेसिक सुवाल आहिनि मतिलबु त कंहिं हिकिड़े शख़्स माण्हू जे हिकिड़े फ़र्ज़ जे उन ते उन जी त उन ते न हुजनि भई ठीकु आहे अहिड़े ॾींहुं सुबुह सवेल निंड मां उथी चयो हाणे असेंबली टोड़ियूं था सुपर पाकिस्तान में उहे असेंबलियूं टुटियूं हा इहे ॿई असेंबलियूं ॿिनि सूबनि जूं असेंबलियूं टुटियूं ऐं अॼु ॾींहं ताईं उते असेंबलियूं ऑपरेट नथियूं कनि पियूं ऐं इहे मामला सुप्रीम कोर्ट में बि आहे जिते चयो वियो PTI जी ख़्वाहिश त चूंडूं थियनि पर पोइ उहे चूंडूं बि कोन थियूं हा इहो हिन में ॿ शयूं आहिनि फयाज़ हिकिड़ो त इहो उन जो सबबु हाणे ज़ाहिर आहे त वक़्तु गुज़री वियो हिकिड़ो त इहो त उहे उते जेके जंहिंखे चइबो आहे न PTI वारी हुकूमत उन सॼो जेको PTI आई उन जे सॼे उन बाक़ियात ऐं खुर्चण खे कढणु उन्हनि जे हिसाब सां जॾहिं इहो कयो पए उहो तमामु ज़रूरी हो अच्छा ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हुते चूंडूं थी वञनि त पोइ बाक़ी सूबनि में जॾहिं बि चूंडूं थींदियूं त इहो हिकिड़ो ॿिटो अची वेंदो ॿिटो मैंडेट ज़ाहिर त उन्हनि खे जेको मथे हैंडलर्स आहिनि उन्हनि खे ख़ुदि पॉलिटिकल पार्टीज़ खे बि ॾाढो ॾुखियो पवंदो इहो ॿिटो मैंडेट पाण खे 50s वारे ज़माने में अर्ली 50s में मतिलबु त उहो थियो हुयो जॾहिं पंजाब में बि चूंडूं थियूं सिंध में बि थियूं ऐं होॾां पंहिंजे बंगाल में ओभर पाकिस्तान में बि थियूं त उहो हिकिड़ो अगेन हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो पॉलिटिकल क्राइसिस उभरंदो आहे त एनीवे हाणे थी वियूं त उन जो हिकिड़ो अहिड़ो क़िस्म जो सियासी घोटालो हुयो जेको ओॾी महिल त वक़्ती तौर ते निबिरजी वियो पर उन जा असर अञा ताईं पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि ॿिन्ही सूबनि में पर साल ताईं असेंबलियुनि खां सवाइ निगरान सेटअप उहो हलाए को सुठो मिसाल न आहे इहो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो आहे पाकिस्तान जी तारीख़ में मुमकिन आहे त दुनिया में पाण त हिकिड़ा अजूबा हू ठाहींदा रहंदा आहियूं न नज़रिया ज़रूरत खां वठी ऐं पंहिंजे वज़ीर अज़मनि उन्हनि खे सज़ाऊं ॾियणु उन्हनि खे फायूं ॾियण ताईं इहो सॼो पाण पंहिंजो त हिकिड़ो पाकिस्तान जो पंहिंजो अलॻि रिकॉर्ड आहे न त ज़ाहिर आहे त हिकिड़ो पॉलिटिकल शइ आहे उनखे पॉलिटिकली तव्हां सॉल्व नथा करियो उनखे जेके बि पैरामीटर आहिनि तव्हांजे वटि कानून जा आइन जा उन जे अंदरि तव्हां नथा करियो त पोइ त सॼो हथरादू आहिनि उहा सॼी इंजीनियरिंग आहे उहा इंजीनियरिंग कॾहिं तव्हांखे नज़र अचे थी कॾहिं नथी नज़र अचे पर अगेन उहो हिकिड़ो रहे थो मसइलो ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो रहिजी वियल ख़ला आहे जेको भरिजी न सघंदो आहे इहो ईंदड़ वक़्त में ॾुखियायूं पियो पैदा कंदो